कराची में ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया त सिंध हाई कोर्ट में 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ एक वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे कि अदालत 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ चौथी दरख़्वास्त खे बि ॿुधणी हेठि दरख़्वास्तनि सां गॾु करे छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत ॿिनि वास्तेदार धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया का बि तरमीम आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ थी न थी सघे, दरख़्वास्त गुज़ार पारां चए पियो। सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच में बि तरमीम खे गैर क़ानूनी करार ॾिनो, छाकाणि त उहा आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ आहे। 26 आइनी तरमीम खे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी करार ॾिनो वञे इस्तदा कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट में 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। अदालत 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ चौथी दरख़्वास्त खे बि ॿुधणी हेठि दरख़्वास्तनि सां गॾु करे छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत ॿिनि वास्तेदार धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। का बि तरमीम आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ थी न थी सघे, दरख़्वास्त गुज़ार पारां चए पियो। सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच में तरमीम खे गैर क़ानूनी करार ॾिनो, छाकाणि त उहा आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ आहे। 26 आइनी तरमीम खे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी करार ॾिनो वञे इस्तदा कई वई आहे। सिंध हाई कोर्ट में 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। अदालत 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ चौथी दरख़्वास्त खे बि ॿुधणी हेठि दरख़्वास्त सां गॾु करे छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत ॿिनि वास्तेदार धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। का बि तरमीम आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ थी न थी सघे, दरख़्वास्त गुज़ार पारां चए वियो। सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच में बि तरमीम खे गैर क़ानूनी करार ॾिनो, छाकाणि त उहा आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ आहे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त 26 आइनी तरमीम खे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी करार ॾिनो वञे। सिंध हाई कोर्ट में 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल थी आहे। अदालत 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ चौथी दरख़्वास्त खे बि ॿुधणी हेठि दरख़्वास्त सां गॾु करे छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत ॿिनि वास्तेदार धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। का बि तरमीम आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ थी न थी सघे, दरख़्वास्त गुज़ार पारां चए पियो। सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच में तरमीम खे गैर क़ानूनी करार ॾिनो, छाकाणि त उहा आइन जे बुनियादी ढांचे जे ख़िलाफ़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां इसाक सरकी खां। जी साक आगह जो हाई कोर्ट में 26 आइन खिलाफ़ हिकिड़ी ॿी दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। अदालत पारां दरख़्वास्त खिलाफ़ जेकी चौथी दरख़्वास्त आहे उहा बि पहिरियनि वारी दरख़्वास्तनि सां जेको आहे करे छॾी आहे। जॾहिं त अदालत पारां वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियनि खां जेको जवाब आहे उहो तलब करे वरितो आहे। जॾहिं त का बि तरमीम आइन बुनियादी ढांचे हालत नथी थी सघे, सोहेल अहमद एडवोकेट जो चवणु आहे। जॾहिं त तरमीम जेको असरअंदाज़ नथी थी सघे, सोहेल चवनि त सुप्रीम कोर्ट जे हवाले सां जेकी फुल बेंच आहे हुन आइन बुनियादी ढांचे जे हवाले सां तरमीम गैर क़ानूनी करार ॾेई चुकी आहे। इहो सोहेल अहमद एडवोकेट जो चवणु आहे। जॾहिं त हुकूमत जे ख़िलाफ़ कानूनी तरमीम करे जेको मातिज कई वञे, जॾहिं त 26 आइन दरख़्वास्त जे ख़िलाफ़ जेकी गैर क़ानूनी आहे उहा करार ॾिनी वञे। जॾहिं त अॼु बि जेकी चौथी दरख़्वास्त आहे उहा दाख़िल कराई वई आहे। पहिरियों जेको दरख़्वास्तूं दाख़िल थियल आहिनि उन्हनि सां गॾु करे हिन दरख़्वास्त खे बि ॿुधणी कयो वियो आहे। जी मेहरबानी अवां जी साक आगह करण लाइ।